जॾहिं सॼी दुनिया क्रिकेट जे वर्ल्ड कप मैचुनि जे बुख़ार में वरतल हुई, ॾखिण एशिया में भारत ऐं पाकिस्तान जूं क्रिकेट टीमूं हिक ॿिए साम्हूं थियण करे समूरो नंढो खंड हिक सियासी हैजान में मुब्तला हुयो, तॾहिं समूरे विच ओभर में वरी बादशाहतुनि ऐं अमरियतुनि ख़िलाफ़ु अवामी मज़ाहिमत जा अहिड़ा नवां बाब लिखिजी रहिया आहिनि, जिन जी घणरुखी तारीख़ ईंदड़ वक़्तनि में चिटी थींदी। आहिनि अहिड़े ज़माने में विच ओभर जे मुल्कनि सां सकाफ़ती, समाजी, लिसानी ऐं मज़हबी हिक जहिड़ाइनि जे सॻे में सलाहियल नार या गल्फ़ जे रियासतुनि मां वरी गॾियल अरब रियासतूं पंहिंजे अलॻि रंग ढंग ऐं जशन में मशहूरु। जॾहिं नंढे खंड में पाकिस्तान, भारत, श्रीलंका, बांग्लादेश खां सवाइ ऑस्ट्रेलिया, न्यूज़ीलैंड, बर्तानिया, कनाडा ऐं ॿियनि मुल्कनि में क्रिकेट वर्ल्ड कप 2011 हिकु जुनून जी शिकिल अख़्तियार करे वियो हुयो, तॾहिं दुबईअ में वरी दुबई वर्ल्ड कप इवेंट थी रहियो हुयो ऐं सॼी दुनिया मां लखें माण्हू इन इवेंट खे ॾिसण लाइ दुबई अची लथा हुया। दुबई वर्ल्ड कप चवण में त घोड़नि जे रेस जो मुक़ाबिलो आहे, पर हिन खे अखियुनि सां ॾिसण बैदि माण्हूअ जो तसवुरु बदिलिजी वञे थो त बादशाहत हेठि हलंदड़ हिन मुल्क जे हुक्मराननि पंहिंजे ज़ाती शौक़नि खे बि कीअं न मुल्क जे इक़्तिसादी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ लाइ इस्तेमालु कयो आहे। हूअं त दुबई ख़ुदि हिकिड़ो दास्तान आहे, जंहिंखे ॾिसंदे ॿुधंदे माण्हू हैरान परेशान बि थिए थो त वरी ख़ुशि बि थिए थो त बादशाहतुनि में बि पंहिंजनि माण्हुनि जी घटि में घटि तारीख़ी ऐं अज़ली हक़नि खे महफ़ूज़ कीअं बणाइजे या पंहिंजनि माण्हुनि खे ख़ुशहाल कीअं रखिजे। सॼी रियासत में मक़ामी आबादी मुश्किल सां 13 सैकड़ो आहे, पर मक़ामी माण्हू अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार न आहे। आलमी सियासत में दुबई कंहिं भौचाल जो कीअं शिकार थी सघे थी, इहो अलॻि सवालु आहे, पर उन 13 सैकड़ो मक़ामी आबादीअ खे इहो ख़ौफ़ फ़िलहाल न आहे त हू पंहिंजी धरतीअ ते अक़लियत में तब्दील थी वेंदा। दुबई जी सियासी हैसियत ते अलॻि ऐं डिघो बहस आहे, पर दुबई वर्ल्ड कप रुॻो घोड़नि जे रेस जो नालो न आहे। हीउ इवेंट मक़ामी सकाफ़त खे जिते इंटरनेशनलाइज़ करण जो मौक़ो आहे, उते ई वरी हीउ इवेंट समूरी दुनिया मां गिलेमर खे पाण वटि छिके अचण जो नालो बि आहे। सॼी दुनिया जे डरबीज़ मां पैसा कमाईंदड़ हिते ई अची हिकु राति में करोड़ें डॉलर ख़र्च कनि था। फ्री पोर्ट हुअण करे दुबईअ में ज़िंदगी हिकु अलॻि तारीफ़ पेश करे थी। दुबई वर्ल्ड कप जे मौक़े ते ऐं कंहिं बि वक़्त ते 5 मिंटनि अंदरि दुनिया जे अक्सर मुल्कनि जे माण्हुनि सां हिक ई वक़्त ते ऐं हिक ई जॻह ते मिली सघो था ऐं हीउ लखें माण्हुनि जे लाइ दुबई वर्ल्ड कप ॾेखारण जो इंतज़ाम कंदड़ मैदान नाले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ऐं होटल खे ॾिसी रुॻो वाहवाही करे सघिजे थी। दुबई वर्ल्ड कप को घणो डिघो माज़ी रखंदड़ या वॾी तारीख़ वारो इवेंट न आहे। घोड़नि जी ड्रोड़ त 1981 खां शुरू थी, पर दुबई वर्ल्ड कप 1996 खां शुरू थियो आहे। 1992 खां हिननि दुबई रेसिंग क्लब जो बुनियादु विधो आहे। 1992 खां पोइ ई इन्हनि जो ऑफिशियल रेसिंग हलनि थियूं। दुबई में इंटरनेशनल जेका रेसिंग आहे उहा शुरू थी आहे 1996 खां, जंहिंखे दुबई वर्ल्ड कप जो नालो ॾियनि था। हाणे थिए ईअं थो त हिते 3 क़िस्म जूं रेसियूं थियूं थियनि। हिकिड़ी विंटर रेस जेका शुरू थी थिए नवंबर खां ऐं बिगिनिंग ऑफ जनवरी में पूरी थी थिए, जंहिंमें सिर्फ़ु UAE जा घोड़ा पार्टिसिपेट कनि था। उनखां पोइ थिए थो दुबई इंटरनेशनल रेसिंग कार्निवल, जेको जनवरी जे मिड खां शुरू थो थिए मार्च जे एंड ताईं, ऐं उन जी एंड थिए थी ट्रियोम्फ फेस जेको आहे उहो वर्ल्ड कप थो थिए। हाणे जेको कार्निवल आहे उन में प्राइज़ मनी आहे उहा तक़रीबन $35 मिलियन, उहा टोटल प्राइज़ मनी सिर्फ़ु कार्निवल जी थिए थी। पर जेकॾहिं अॼु जो काथो लॻायूं त सिर्फ़ु अॼु जो प्राइज़ मनी टोटल 8 रेसनि जे लाइ $10 मिलियन रखियल आहिनि। त इहा मुख़्तसर हिन जी हिस्ट्री आहे। पोइ हिन में ख़ुसूसन अमेरिका, ग्रेट ब्रिटेन, जापान ऐं कैनेडा, ऑस्ट्रेलिया, ब्राज़ील, सऊदी अरेबिया ऐं UAE जा घोड़ा अक्सर हिते पाण में कॉम्पीट कनि था ऐं उमूमन रेस बि इन्हनि मुल्कनि में ई तमामु घणी थी थिए, इंक्लूड हांगकांग। सो इहो मुख़्तसर आहे हिननि जो रेसिंग पस मंज़र।
दुबई वर्ल्ड कप खे ॾिसण लाइ ईंदड़नि में सॼी दुनिया मां सयाह हिते अचनि था ऐं हर कंहिंजे लबनि ते मुसरत हुजे थी। Oh, I'm in Dubai. It's my third time in Dubai. It's such a great time. My first time with the races. Obviously, I'm obviously not much of a gambler because it's illegal to gamble in the UAE, but we're having a great time with the races. We're just enjoying it. And this is my friend Steph. She lives in Dubai. And How was your experience in Dubai? I love Dubai. It's amazing. What was the amazing thing? Horse race or crowding or this lighting or something? What was the most amazing thing I've seen in Dubai? My name is Stephanie and I live in Dubai. This is my second time at the races. And it's amazing. Maidan is beautiful and it's very well organised. And we've had a lovely day. What thing you especially enjoyed? I think the horses, to see some beautiful horses here is very nice. Absolutely wonderful. You came from? Scotland. You came here just for this event? No. I actually have been here for quite a long time. I found a Swedish man though on my travels today. I picked him up today. Oh, he's gone. He's not here anymore. He's over there. He's Swedish. He's great. Nicholas, the one with the cute bum. He's got a cute bum. इन रेस में जिन घोड़नि खे डोड़ायो वञे थो उन्हनि जी तरबियत ऐं सिख्या ते मिलियन्स डॉलर ख़र्च थियनि था ऐं हिन भेरे वर्ल्ड कप लाइ इनाम में जेका रक़म रखी वई हुई उहा $2 मिलियन हुई, जॾहिं त हिन भेरे क्रिकेट वर्ल्ड कप लाइ रखियल रक़म $1 मिलियन यानी दुबई वर्ल्ड कप जे मुक़ाबले में अधु इनाम तौरु हुई। हिन भेरे दुबई वर्ल्ड कप जापान जे हिकु घोड़े खटियो। हिन घोड़े जो मालिक याशीमा अचाकामा हुयो, जॾहिं त हिन घोड़े जो ट्रेनर कातू सहीको सूमारो ई हुयो, जॾहिं त घोड़े सुवार या जाकी मरीको डीमोरो हुयो। विक्टोराए पैसा नाले घोड़ो जॾहिं रेस जे पुॼाणीअ ते पहुतो त लखे माण्हुनि जो आवाज़ ऐं तइदादु न रुॻो उन घड़ीअ खे हसीन बनाए रहियो हुयो, पर जॾहिं दुबई जो हुकुमरान हिज़ाइन शेख मोहम्मद बिन राशिद अल मखतूम ॿियनि हुकुमराननि सां गॾु घोड़े जे मालिक ट्रेनर ऐं जेकीअ खे ऐं जॉकीअ खे एवार्ड ॾिना त उन वक़्तु दुबईअ जे जादू नगरी मैदान में मौजूदु जापानी पंहिंजे जज़्बात ते क़ाबू रखी न सघिया ऐं उहे अखियुनि मां ॻोढ़ा ॻाणींदे हिक ॿिए खे भाकुर पाइण लॻा। पोयनि ॾींहंनि में जापान में आयल इंतिहाई अंदोहनाक ज़लज़ले खां पोइ जापानी माण्हुनि लाइ हिकु वॾी ख़ुशी हीअ ई हुई जेका हिकु घोड़े जे मार्फत जापानी क़ौम खे मिली। ॿिए ॾींहं ते दुबई जे मिडनी अंग्रेज़ी तोड़े अरबी अख़बारुनि जे पहिरें सिफ़े ते इन जापानी सोभ जी ख़बर शाया थियल हुई। न रुॻो इहो पर सभिनी वॾियुनि अख़बारुनि 12 खां 20 सुफ़नि जा ख़ुसूसी ज़मीमा शाया कया, जिन में दुबई वर्ल्ड कप जा समूरा रंग शाया थियल हुया, जॾहिं त हिकु मुकमिल अलॻि TV चैनल दुबई रेसिंग जे नाले सां हलंदड़ आहे, जेको ख़ुदि हिकु केस स्टडी आहे। दुबई वर्ल्ड कप दौरान हर रेस वक़्तु माण्हू घोड़नि ऐं घोड़े सुवारनि खे मुकमिल ज़िंदा दिलीअ सां दाद ॾेई रहिया हुया ऐं हर रेस जे विच में ईंदड़ वक़्त ते फैशन शोज़, लाइव म्यूज़िक कंसर्ट, सक़ाफ़ती नुमार ऐं मुख़्तलिफ़ तफ़रीही प्रोग्राम हलंदा रहिया। इन करे माण्हू हिकिड़े खंड मां सफ़र करे ख़ासि तौर ते हीउ इवेंट अटेंड करण लाइ ॿिए खंड में अची दुबई पहुता हुया। दुनिया जे हर रंग ऐं हर नस्ल जा माण्हू इन